अहम ख़बर शामिल कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे बरसात जी शिदत सबबि माण्हुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। संदसि दौरे जो मक़सदु अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि जो हल ॻोल्हणु आहे। नवाबशाह में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे सदारत हेठि कमिश्नर ऑफिस में बरसातुनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में अख़्तियारियुनि तरफ़ां बरसातुनि सबबि थियल नुक़सान बाबति आगाह कयो वियो आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो आहे बरसात जी शिदत सबबि माण्हुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। संदसि चवण हो त दौरे जो मक़सदु अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि जा हल ॻोल्हणु आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त दरियाहनि ऐं वाहनि जे बंदनि खे मज़बूत ऐं नेकाल वारे निज़ाम खे बहितर करायो वञे। अहम ख़बर आहे, असां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे बरसात जी शिदत सबबि माण्हुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। संदसि दौरे जो मक़सदु अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि जा हल ॻोल्हणु आहे। नवाबशाह में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कमिश्नर ऑफिस में बरसात बाबति इजलास थियो। इजलास में अख़्तियारियुनि तरफ़ां बरसात सबबि थियल नुक़सान बाबति आगाह कयो वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो आहे त बरसात जी शिदत सबबि माण्हुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। संदसि चवण हो त दौरे जो मक़सदु अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि जा हल ॻोल्हणु आहे। आगाह कयूं पिया सिंध जे वॾे वज़ीर जे बयान बाबति। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त दरियाहनि ऐं वाहनि जे बंदनि खे मज़बूत ऐं नेकाल वारे निज़ाम खे बहितर करायो वञे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे बरसात जी शिदत सबबि माण्हुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। संदसि दौरे जो मक़सदु अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि जा हल ॻोल्हणु आहे। नवाबशाह में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कमिश्नर ऑफिस में बरसातुनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में अख़्तियारियुनि तरफ़ां बरसात सबबि थियल नुक़सान बाबति आगाह कयो वियो आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे बरसात जी शिदत सबबि माण्हुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। संदसि चवण हो त दौरे जो मक़सदु अवाम जा मसइला ॿुधणु आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो। इम्तियाज़, आगाह कजो, सिंध जे वॾे वज़ीर बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो ऐं उते मीडिया सां उन जो ॻाल्हि ॿोल थी आहे। उन हवाले सां छा चवणु आहे? बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जी नवाबशाह पहुतो। तव्हांखे ॿुधायूं त कमिश्नर ऑफिस शहीद बेनज़ीराबाद में उन्हनि इजलास कयो। इजलास में तव्हांखे ॿुधायूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हिन ज़िले में 9 माण्हू जेके आहिनि बरसात सबबि फौत थिया आहिनि, जॾहिं त 26 माण्हू जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 26,342 घर जेके आहिनि उहे ड्रथा आहिनि हिन पूरे ज़िले में। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आमिर पंवर डिप्टी कमिश्नर वधीक ॿुधायो त 48 रिलीफ कैंपूं हिन ज़िले में क़ाइमु कयूं आहिनि, जिते 1336 मुतासिर ख़ानदान खे रहायो वियो आहे। डिप्टी कमिश्नर ब्रीफिंग ॾींदे वॾे वज़ीर खे ॿुधायो त 2,05,810 एकड़ जेकी ज़मीन आहे जंहिं ते तयारु फ़सुलु हुयो उहो मुतासिर थियो आहे, मुकमल तौर ते तबाह थियो आहे। इन वधीक चयो त DMA पारां शहीद बेनज़ीराबाद खे 5,740 जेके आहिनि से खेमा ॾिना विया आहिनि, पर अञा वधीक 1,730 जी वधीक ज़रूरत आहे। जॾहिं त DC डिप्टी कमिश्नर वधीक इन्हनि खे ॿुधायो त 16,450 मच्छरदानियूं आहिनि मिलियूं आहिनि ज़िले जे मुतासिरीन खे, पर 36,000 जेके आहिनि अञा वधीक ज़रूरत आहे। 74 मेडिकल रिलीफ कैंपूं, जॾहिं त 20 जेके आहिनि मोबाइल कैंपूं उहे हलंदड़ आहिनि। इन्हनि वधीक ॿुधायो वॾे वज़ीर खे त सिंध में जेके मुख़्तलिफ़ जेके वॾे वज़ीर चयो त तव्हांजे ज़िले में जेके आबपाशी खातो आहे या पब्लिक हेल्थ आहे या बल्दिया आहे, उन्हनि खे हिदायत जारी कई त जेके
मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि ज़िले में जिते बरसाति मुतासिर कयो आहे उन्हनि खां जल्द खां जल्द जेको आहे सो उन मुतासिर इलाइक़नि मां पाणी जी नेकाली खे बहाल कयो वञे। तव्हांखे ॿुधायूं त हिन इजलास में सिहत जी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचवो, अॻूणो वज़ीर क़ानून ज़ियाउल हसन लंचार, सूबाई वज़ीर ऐं नासिर हुसैन शाह, एडवाइज़र रसूल बख्श जांडियो ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा आफ़ीसर पिणु मौजूदु हुया। ठीक है, वरी मेहरबानी इम्तियाज़ किरियो, आगाह कयो नाज़ी इम्तियाज़ किरियो, सिंध जे वॾे वज़ीर जे दौरे बाबति असांखे आगाह करे रहियो ऐं उन हवाले सां तफ़सील ॾेई रहियो।